ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور ربنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل بفضل الله وبرحمته فبذلك فليفرحوا هو خير مما يجمعون صدق الله مولانا العلي العظيم آب مثل محبوب حق خلقی خدا جہل خلق خادم صدر جن ملک بلغ العلا بکمالی نوری حجر جو ہی نشان آیات روشن تھو جہان چمکیا زمین و آسمان کشفت دجا بجمالی آنور آقا در اصل نوری صدر سارو نسل سیرت ای صورت بے مثل حسنت جمیع خصالی ادریس ان جو غلام پڑھ دو صلاۃ و سلام ورد صبح و شام صلو علیہ وآلہ اللہ علیک یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب جماعت ماشاءاللہ گھنی ہے پر سستی گھنی تھی بھی طرح ہوا بھی تھدی لگی ننڈر کھیوں تھی ویری والا ایسا بڑی آوازاں تاب زبان خاموش نہ رہی سبھی ملی کرے پڑھائے تھی صلی اللہ علیہ یا عزت احترام جی قابل علماء کرام
हफाज इज़ाम में प्यारा मुसलमान सुन्नी भाइरो, अल्लाह ताला जी फजल करम सां अजोकी हिन रूहानी विजदानी बाबरकत महफिल में हिन फ़कीर जी अवां जी हाज़री थी आहे। सुभान अल्लाह। दिली दुआ थी कजे त अल्लाह जल मजदुल करीम मुंतज़मीन जे इंतज़ाम कंदड़न जे रिज़्क़ में, रोज़ी में, बच्चन में, मालन में, उम्रन में, औलादन में, इज्जतन में बेपनाह बरकतूं अता फरमाए। आमीन आमीन। अवां जेके परे वेझे खां तशरीफ़ वठी आया हो, अल्लाह साईं अवां खे अचण जो, वेहण जो, ॿुधण जो सवाब ॾे। मां अवां जे साम्हूं कुरान करीम मां जेका मशहूर मारूफ आयत पढ़ी आहे, उनमें अल्लाह ताला फरमायो त कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू। सुभान अल्लाह। मुझे महबूब सुभान अल्लाह। अगे थोरो सुभान अल्लाह तो पोइ चओ न साईं, ॻाल्हि सही आहे, हर सुभान अल्लाह, ॻाल्हि पूरी थी पोइ सुभान अल्लाह। मुझे महबूब अवां फरमायो त अल्लाह जी फज़ल ऐं अल्लाह जी रहमत मिलण ते वो भली ख़ुशि थियनि। सुभान अल्लाह। ॿियनि लफ़्ज़नि में त अल्लाह जो फज़ल मिलेनि, रहमत मिलेनि, ख़ुशियूं कनि। इन जो मतिलबु इहो कोन्हे त सुभाणे कंहिंखे पुट ॼमे ख़ुशी करे त वॾो तोल वठी अचे, नाच पियो कराए, उन खां पुछिबो अबा तूं छा थो करीं? चएसि अल्लाह चयो आहे त मुंहिंजो फज़ल मिले, रहमत मिले, ख़ुशि थियो, मां ख़ुशी थो कयां। उनखे चइबो त बाबा ख़ुशी उहा ख़ुशी आहे जंहिंमें अल्लाह ख़ुशि, जंहिंमें मदीने जो साईं ख़ुशि। सुभान अल्लाह। जेकॾहिं ही ख़ुशी शरीयत मुतहरा जे उसूलन ज़वाबतन जे ख़िलाफ़ आहे, शरीयत हिकिड़ी ॻाल्हि थी करे तव्हां ख़ुशीअ में अहिड़ी रस्म कयो जंहिंसां अल्लाह नबी नाराज़ थिए त ख़ुशी नथी रही, बल्कि अल्लाह जे नाराज़गी लअनत जो सबबु आहे। ॻाल्हि कंदा त हाणे तक़रीबन 80 जे ॾहाके जी ॻाल्हि आहे। अख़बार में बि छपियो हो त पंजाब में हमरा करण विया शादी जो करण विया त उते शराब खणी विया, माई बि वठी विया नचराइण लाइ। शादी थी, शराब कबाब करे कुंवार खे वापसि वठियो पिया अचनि त यादि आयो त निकाह बि कोन पढ़ियो थियो। ॻोठ वठी आयसि, निकाह बि कोन कयो थियो। जीअं साईं मुफ्ती अहमद अली तव्हांखे फरमायो हुई त उन्हनि कमनि खे इख्तियार कयो जिन कमनि सां अल्लाह राज़ी थी। अल्लाह नाराज़ थी पियो, बाक़ी छा बचंदो। हाजी उला नबी महेसर हिकिड़ी पुराणे दौर में ॾुकर जूं निशानियूं बयान कई, ॾुकर जूं, ऐं उहे वाक़ई सचियूं। हाजी साहब छा चयो? हाजी साहब चए त ॾुकर जूं निशानियूं ॾिसण में अचण थियूं, अॻे छोकरा हाणे नियाण
तने हारी साहब बयान कयो डुकर तूं निशान ॾिसण में अचण तूं अगे छोकरा हाणे नियाणियूं लचन तूं अदी भेण तुंहिंजो इहो शान लाही मर्दन में भी नची पाण ठाही तोड़े गैर माण्हुन जो निगाहूं खजल जूं अगे छोकरा हाणे नियाणियूं लचन थियूं अहिड़ा कम न कजनि ख़ुशी दुआ जंहिंमें अल्लाह ख़ुशि जश्न ईद मिलादुल नबी असीं जेको मल्हायूं था इन जा अज्ज़ाए तश्कीली इहो त ॾुखियो लफ़्ज़ आहे आसान लफ़्ज़नि में त जश्न ईद मिलाद में छा थींदो आहे इज्तिमा थींदो आहे माण्हू ॻोठनि मां शहरनि मां परे परे खां ईंदा आहिनि अल्लाह ऐं उन जे हबीब जो ज़िक्र कंदा आहिनि सरकार जा ग़ुलाम सुभान अल्लाह चवंदा अल्हम्दुलिल्लाह चवंदा माशा अल्लाह चवंदा सही मुस्लिम शरीफ में हदीस नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त खुदा जा अहिड़ा मलाइक मुक़र्रर थियल ज़मीन में जन जी टूटी ही हवा त ज़मीन में ॻोल्हीन किथे अल्लाह जे ज़िक्र वारा त कोन्हे अल्लाह के याद करण वारा त कोन्हे अल्लाह जी याद तस्बीह में मशगूल त कोन्हे पोइ जॾहिं ॾिसंदा अलीम दर्स जे ॻोठ में अॼु सभिनि जे तादाद में माण्हू अल्लाह जो ज़िक्र पिया कनि त उहे मलाइक उन इज्तिमा खे घेरे बीह रहंदा जॾहिं इज्तिमा ख़त्म थींदो मथे वेंदा अल्लाह चवंदो मलाइको शाहिद थियो मूं इन्हनि सभिनी खे बख़्शे छॾियो आहे इन्हनि खे माफ़ करे छॾियो आहे मलाइक चवंदा मौला इन्हनि में सभई तुझे ज़िक्र ला कोन आया सभई तुझे याद ला कोन आया के माण्हू पंहिंजे कम सां कार सां रस्म पूरी करण रवाज पूरो करण आया अल्लाह ताला फरमाईंदो हुमुल जुलसाउ ला इश्का जलीसुहुम ए पाण त नेक बख्त पर इन्हनि सां जेके ॿिया वेठा मां रब करीम इन्हनि जे सदके उन्हनि खे बि नेक बख्त बनाए छॾियो आहे केड़ी खराब शे मिलाद मानू छा चवना सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अलीम दस जे गोठ में असाई तहां त अजवे सरकार जो जिक्र पिया कयूं मदीने शरीफ जे शहर में मुस्नद इमाम अहमद बिन हंबल जी रिवायत बाब मुस्नद शामियीन में इमाम अहमद बिन हंबल दिया मदीने जे शहर में तुझे दर ते दिल रुबावरी पियो अचा 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 भला जिन खे मदीने हलणो आहे न से चवंदा इंशाअल्लाह माता की दुआ थो कयां तव्हां साईं जा आशिक़ो मदीने जे साईं जा तव्हां मूंखे दुआ कयो कहिड़ी तुंहिंजे दर ते दिल रुबावरी पियो अचा 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 दीद दिल ॿई पवन ठरी पियो अचा 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 नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए पीर हाणे मां चवंदुसि मां छा थो चवां को सदर जो को वज़ीर जो ओ ग़ुलाम अमीर जो नाज़मूल तुझी नौकरी यो अचा 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 हाथ मथे अचा तुझे दर ते दिल रुबावरी यो अचा अचा अचा
अचा अचा के कयो पुटन जो साल आ के गुरियो खजान माल आ अलीम दर सजे जलसे वेचण वारो मुखे ॾियो का चइजो इश्क जी ज़री पियो अचा 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 सुभान अल्लाह हाणे मोबाइल जो दौर न को आहे माण्हू मदीने वञनि त नबी से खे पुछी ॾेई फोटो पिया कढाइनि वॾा वॾा अदीब पाण खे सम्झण वारा होशियार अगरि तव्हां खणी था वञो मोबाइल भली खणी वञो यादगिरी लाइ फोटो कढो था त भली कढो अदब तकाशी आहे या उहा दरबार जंहिं दरबार में अल्लाह जा वली साह वॾा ॼा कोन खणंदा हुआ अदब सां कंध झुकाई हज़रत इमाम मालिक खां खलीफ़े मंसूर हिकिड़ो मसालो पुछो खलीफ़े जो साईं मां आहियो मदीने शरीफ़ हाणे मां भला अस्तक़बिलुल क़िबलत अम अस्तक़बिलु रसूल अल्लाह इंद दुआ क़िबले ने मुंह करे दुआ कयां या मदीने जे साईं ने मुंह करे दुआ कयां इमाम मालिक चयो इस्तक़बिल रसूल अल्लाह मदीने जे साईं ने मुंह करे दुआ कर शो दले अन्नहु वसीलतुक व वसीलत अबीक आदम यो तुझो वसीलो आ तुझे अबे हजरत आदम जो भी मदीने जो मीर वसीलो आ मदीने शरीफ जे शहर में मुस्नद इमाम अहमद बिन हंबल जी रिवायत बाप जो नालो तवा के बुनायो बाप मुस्नद शामियीन में इमाम अहमद बिन हंबल पे चवे एकड़े दफे सरकार मस्जिद नबवी में तशरीफ वठी आया साईं जो आया सुभान अल्लाह त सहाबी बैठा जे तई बैठा हो ना अली अंदर से उठ ए मदीने जे साईं जा गुलाम मस्जिद में बैठा साईं आया अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वालेकुम अस्सलाम फरमायो मा अजलसकुम चाजीला बैठा हो केड़ी शे तवा के इतराह प्यारो अर्ज के सुनो जलसना नज़कुरुल्लाह व नहमदुहु अला मा हदाना लिल इस्लाम व मन अलैना बिक ओ सुनो अज असी ते वेठाऊं खुदा जो जिक्र प्या कयूं अल्लाह जो हम्द प्या कयूं जे इस्लाम जेरो दीन दिनो आई को मदीने दे मीर जेड़ो नबी दई करे असा दे रब करम जा कर वसाया उन जो शुक्रियो अदा प्या कयूं साईं प्या फरमाए सहाबियो जी हबीब कसम खणो असीम सिंधी में करे करे पहले दोस्त के चवंदा हो का गाल करो हुज्जती हुंदो चाचे बस गाल करे बस कनो चला कसम खणो आए ना यकीन हुंदो एतमाद हुंदो भरोसो हुंदो और जे बावजूद सी जनम अदा कसम खणो साईं फरमायो सहाबियो जी मुझा हबीब है कसम खणो जे से रब जो कसम साईं फरमायो माता ते तुहमत जे करे कसम न पियो ॾियां पर अतानी जिब्रीलु व अखबरनी अन अल्लाह तबारक व तआला युबाही बिकुमुल मलाइकत हियर हियर मोट जिब्रील आयो जिब्रील मोके पे जे हबीब ही फर्श ते वेही तो जो जिक्र प्या कर रब अर्श ते मलाइकन में इनन ते फख्र करे रहो आहे सुभान अल्लाह वो असी चंदा सी तन सुनन मिलाद क्यों न रखी रब जी थे मेहरबानी मिलाद करण वारा ताब चौरी बिरयानी खाई आली नौसा रब जी थे मेहरबानी मिलाद करण वारा आका जी दिल बर जी मदनी जी आम
सा दिल शाद करण वारा यूं ई तू सबई पोए छूं ये ईद हकीकिया ये ईद मल्हाई घर आबाद करण वारा अतखण के जोर में जा बजीत मेहरबानी मीलाद करण वारा जो से कैसा सदीदो आ ओतिया आई दुआ फरियाद उठी चुपगे फरियाद करण वारा सुभान अल्लाह शाह मिलाद में इज्तिमाल ज़िक्रिल्लाह सुभान अल्लाह ओ नबी करीम फरमायो हदीस में त अल्लाह जा मलाइका बोलिन था उनके ऐं साहबन बि इज्तिमा कयो नबी करीम जे मिलण जी ख़ुशी चाहे मिलाद में इतलाम ताम माण्हुनि खे खाराइण अल्लाह जी हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम खाईंदा खुश थींदा सरकार राजी थींदा उन खाइणा चाहे मिलाद में सरकार जो नातू चढ़ असी तई अज भी अली दरस जे गोठ में मदीने जे साईं जो मिलाद पिया कयूं नातू पिया पढ़ूं बुखारी शरीफ जी रिवायत हजरत अब्दुल्लाह बिन रवाहा आका जो सहाबिया आका जो गुलाम मदीने जे साईं जिसम सरकार सम वेठर हजरत अब्दुल्लाह बिन रवाहा शायर दरबार रसूल अरबी में शेर पियो पढ़े इमाम बुखारी हे शेर आंदा ये पियो वफीना रसूलुल्लाह यतलू किताबहू इज़र शक मारूफ मिनल फज्र सातिऊ समझ जो गाल के मां आज टिनो जलसो पे क्या थकल पाया सुभान अल्लाह ऐ आवाज सवारा पोया डी रबीउल अव्वल जा साथा समझ जो को सजो भी महीनो हले इंशाअल्लाह ताला तहां जो दिल मदीने जी साईं जी शान सा मुनव्वर थी आमीन साहबी जो नबी से सामू बैठा था सुभान अल्लाह असा में अल्लाह जो रसूल जे को कुरान पढ़ंदो आ कुरान जी तिलावत कंदो आ जरे फजर जो टाइम थी सरकार कुरान जो लुलियूं असा के बुधाई असा जे दिलन के मुनव्वर कंदो आ अते जा तो जवे अरानल हुदा पैदल अमा फकुलूबना बिही मुकिनातुन अन्नमा काल वाकिऊ बुध जो असी गुमराहिन में हासी दलालतुन में हासी वाटत हटल हासी वाटत भटकल हासी असा के हिदायत मदीने जे मीर ॾेखारिया के तो हाणे असा जे दिल के यकीन एतमाद भरवसो ई काना ते जीअं मदीने जो साईं चवंदो तीअं थींदो ओ सुनियो तहां जो बि त इहो अक़ीदो आहे त जीअं मदीने जो साईं चवंदो आहे तीअं थींदो आहे सरकार जो सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन रवाहा ए अरबी में शेर पियो पढ़े साईं करीम झलील सां बाबा न चओ ईअं न चओ ईअं न चओ ईअं चवण शिरक आहे बुखारी शरीफ जा अल्फाज़ इन अखलकुम ला यक़ूलुर रफस साईं फरमायो ताजो भा गलत न थो चवे जीअं चए थो तीअं सचा ओ सुनियो मालूम थियो त जेको तुंहिंजो अक़ीदो मिठे मोहम्मद जे ज़ात जे बारे में आहे इहो ई अक़ीदो अल्लाह जे हबीब जे सहाबन जो आहे अन्नमा काल वाकिऊ बुखारी शरीफ हालांकि हदीस जा सब किताब शान वारा असा के बुखारी में आए बुखारी में एक अल्लाह वारे छा चयो तो बुखारी वो पढ़े जे दिल में इश्क मोहम्मद हो सुभान अल्लाह है ना सही गाल आयो कोना मां बरोज की पियो गाल है छा थक जी पिया हो जो साईं के चूं दुआ घुरी गए ओ एकड़ी मौली में तकरीर की तकरीर करे शुरू कई वठ वठ जेड़ी
सॼी जमात भॼी वे हिकिड़ो वेठो उनखे चइबा तोखे भला मूं वारी तकरीर वणे थी छा चई न से वणे को थी कुर्सी मुंहिंजी आहे तव्हां बि चवंदो त अलाए छा थिया ॻोठ असांजो असीं केॾे वेंदासीं पर आशिक़नि खे साईं जो शान वणंदो आहे दिलि ख़ुशि थींदी आहे तुंहिंजे शान मथां क़ुर्बान नबी तुंहिंजे शान मथां क़ुर्बान नबी मां घोरिया बचा जिंद जान नबी तुझे शान मथा यार मां तो घोरी दुस बच्चा तहां जी मर्जी आ चओ अचो मां घोरिया बच्चा जिंद जान नबी तुझे शान मथा ना पाछे दे तुझो पाक जिस्म मख के न वेहण जो तो ते हुक्म वत यूसुफ खां तुझो हुस्न अतम या मलक हुरूम अतमते खणी मस्तान नबी तुझे शान मा गुलाम रसूल आया तुझो इत मेरा बपुर में शाही मुझो आना अरब शरीफ हर कुर्ब बजो सही अच्छी तुझो तिहां मेहमान नबी तुझे शान मथा सुभान अल्लाह इश्क हकीकी करीमन सां रखियो न सहाबन आका जे दीवानन गुलामन हजरत बिलाल जेड़े मस्तानन परवानन जरे सुना नबी ज़ाहिरी तो असा जो अकीदो आ महबूब अज भी पंहिंजे मज़ार में ए जिंदा है जे मदीने में हा सुभान अल्लाह जे मक्के में हा मुझे वाल साहब साईं मुफस्सिर कुरान जो सी व्याजी मदीने उते मदीने में जो सी व्याजी असा सा कदे को हाजी साहब मुखे पे चवे साईं दिल जी चे द मदीने शरीफ जा आना खाऊं टाइम फजर जो मां पियो चवा हाजी साहब वाह जी तुजी गाला हाणे हींअर फजर जो टाइम आना किथां ईंदा दुकान बंद दुकान वञी 9 बजे खुलंदा साईं जो खुदा तो कसम फजर जी नमाज पढ़ी वेठा आहियूं हमरा को भजन आयो बोले जो या शेख खुजिल पीद ओ आलम सगोरा आना वतन बाना पोते जो नजर कयो केरा है कौन रोजे दी विहारे जो ये सब तुम्हारा करम है या का है सुभान अल्लाह चाशनी जी को चखे न के खबर चाशनी चखे न के खबर पड़ी ये सब तुम्हारा करम है या के बात अबे तक बनी हुई है कोई सलीका है आरज़ू का साईं के जो रेसा डाढा गुनाह था डाढियों सजो गलतियों डाढा सजा ए पर अन्या कम ठयो पियो आ कात तो जी मेहरबानी आहे कोई सलीका है या रिज़्क़ न बंदगी मेरी बंदगी है अजमत ये सब तुम्हारा करम है या का दुनिया ता साईं ज़ाहिरी बुरको मटायो हजरत बिलाल चे पियो साईं हाणे मां मदीने कोन रहंदुस कीअं मदीने में रहा जन घटन का साईं लंघंदा उन्हनि घटन में साईं खे नथो ॾिसां मूंखे मज़ो नथो अचे
लुत्फ नथो अचे मदीने के छॾे शाम मुल्क में आयो अल्लामा इब्न असाकिर तारीख़ मदीना दमिश्क में तो लिखे हजरत बिलाल शाम मुल्क में रहे पियो हिकड़ी रात ख्वाब में ॾिसे मदीने जा साईं आया साहिब जा फरमाइनि बिलाल असां जी सिक कोन लॻंदी थी छा असां खे याद कोन कंदो आई छा अर्ज़ के सुणा तहां खे याद न कया त वो के कया अवां खे याद न कया त के कया अवां जी जुदाई में त मदीनो छॾे आयो निंड मां उथियो सवारीअ ते सवार थियो हल पे हो त पुनुअ ॾे पेरे पंध कंदियास पेरन हलण छॾियो तमा गोडन भर कसदियास गोडन कसण छॾियो तमा सीने भर सिरंदियास सीने सिर छॾियो तमा चूंठन पर छिड़कंदियास जे मिलिया त मिलंदियास न त घोरी जान जतन ता बिलाल मदीने ॾे पियो अचे रोंदो रोंदो मदीने में आयो अल्लामा इब्न असाकिर तो लिखे हुआ त मना मज़ार खे चुमणो नाहे मज़ार खे वेठो न वञणो पर उन ॾींहुं बिलाल मदीने जे मीर जे इश्क में बेवस बणिजी वियो सरकार जे मज़ार खे चुमड़ी रोए पियो मदीने जे माण्हुनि खे ख़बर पई अॼु बिलाल मदीने में अची वियो नंढड़ा नंढड़ा ॿार पंहिंजे माण्हुनि जी झोली में चमड़ियो पिया चवनि ओ अम्मा जॾहिं मदीने जो साईं वियो हो बिलाल बि वियो हो अॼु बिलाल मोटी आयो अॼु मदीने जो साईं कोन मोटियो सुणे नबी खे याद करे पूरे मदीने में आशिक़ रोअण पिया पंहिंजे महबूब खे याद कंदे पंहिंजे दिलबर खे याद कंदे पंहिंजे साईं खे याद कंदे सभई बिलाल वटि आया बिलाल अॼु ओहा पांग ॿुधा जेका मदीने जे साईं जे ज़माने में ॿुधाए थो हे तो यार मां पांग ॾेई कोन सघंदुमि वॾा वॾा सहाबी पिया चवनि जो ईअं पांग कोन ॾींदो वञो इमाम हसन हुसैन खे वठी अचो ॿई शहज़ादा ईंदा हाणे बिलाल पांग ॾियण लाइ तयार थी वेंदो इमाम हसन हुसैन असांखे प्यारा थिया सरकार फरमाए जो इन्हनि सां मोहबत थो करे मूं सां मोहबत थो करे असी सुन्नी सहाबन जा नौकर अहल बैतन जा नौकर अरे बेटा ज़त इनके घर जिब्रील भी जाते नहीं कदर कदर वाले जानते शाने तेरी नस्ले पाक में है बच्चा नूर का तो है ऐने नूर तेरा सब घराना नूर का आ गया चेहरे मुबारक पर पसीना नूर का नूर तेरा सब घराना नूर का ये बांग कौन लींदो वञो इमाम हसन हुसैन वठी अचो सुभान अल्लाह ॿई शहज़ादा आया बिलाल बांगड़े हाज़िर साईं तव्हांखे नाराज़ कया त साईं नाराज़ थिया जैसा इमाम हसन हुसैन राज़ी तैसा मदीने जो सुभान अल्लाह असीद मिस्र में आए कोई शेख हुदो शेख मितवल्ली शारावी और शेख मितवल्ली शारावी की एकड़ी मुश्किलात आई मुसीबत आए परेशानी तो शेख मितवल्ली ॾाढा वज़ीफा पढ़िया दुआऊं कई उन जी मुसीबत हल पई थी आखिर मदीने जे साईं ज़ियारत करायस सुभान अल्लाह उधरो साईं फरमायो ओ मौलाना साहब मुश्किलात चीजें
फरमायो पोया मुश्किलात हल किथां थींदी चेसी तहां जे दर तां सुभान अल्लाह पाण फरमायो पोइ मुंहिंजे दर जी चाबी अथई मुंहिंजे दर जी चाबी अथई चाबी क़िबला मूंखे त चाबी कान्हे कहिड़ा जे दर जी चाबी पाण फरमायो तुंहिंजे मिस्र में मुंहिंजे हुसैन जो रोज़ो आहे सुभान अल्लाह हुसैन मुझे दर जी चाबी आहे सुभान अल्लाह ये को हुसैन के राजी करे उन मुखे राजी कयो इते त पीर साईं जा बि मुरीद गुलाम पीर साईं सुणो पागारो हुसैनी सैयद आहे ऐं उन सां महबत रखण वारा हुर्र सजाईंदा आहिनि जीअं उते हुर्र क़ुर्बानी ॾिनी न इते हिननि हुसैननि सां वरी हितां जा हुर्र क़ुर्बानी ॾींदा सुभान अल्लाह फरमायो मुझे दर जी चाबी हुसैन जैसा हुसैन राजी तैसा मां राजी सुभान अल्लाह बिलाल पागड़े हाजिर से पाग जातो रोए पियो डिठी चमहे कार सूरत साहर जाम जी सुख थी सुक्यों की रकी परेशान भतार क्यों करना धार काहे पयूं कुनन में बिलाल पाग ब्यूटी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर जरा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मद ते पोतो अखर में सारो कतार रोण की वियो पट ते गिरी पियो बेहोश थी वियो होश में आयो पुछण पिया बिलाल छा थियो आहे राय तो चन पई याद सोबत सुपीर जी फरियादों फरियाद नाग बनियो अदा माण्हू छा चवंदा ॿुधो चवंदा नबी करीम जा बस 3 4 5 साहबी सुठा अबूज़र मिक़दाद अम्मार बिलाल सलमान ये सुठा ॿिया सुठा कोन मखदूम सरवर नूह के मञण वारा हिते वेठा सुणे जा गुलाम 90 लख गोदरी सरबिया ईअं में उन दौर में 90 लख माना लखे माण्हू अल्लाह जे कामिल वलीअ जा गुलाम हा अदा जी मखदूम साहब में यो पावर ओ लखन के सुधारे सके थो ऐं नबी से बस 3 के सुधारियो पीर से रोजे वारी नजर कई झरन जगन में ला इलाहा इल्लल्लाह जुलूलियो बच्चे में आ ताकत त मदीने जे साईं में केड़ी ताकत ऐं पावर हो और जे नाले माण्हू साजन 3 के सुधारी 4 के सुधारी मार्च करे वञा सरकार जा 1.25 लाख सहाबी हक थे हथ में देखणी जो सहाबी हक थे मुस्तफा जा कुरान बुधाया मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दा अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यब्तगून फदलन मिनल्लाह व रिदवाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइन अखरज शताहु फआज़रहु फस्तग़लज़ फस्तवा अला सूकिही युजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा कुरान मुझे दिल छरे वैसे सुभान अल्लाह सुन्नी कुरान पढ़ने वाला कुरान ॿुधण वाला सुभान अल्लाह मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहे माण्हू जेके उन सां गॾु काफ़रनि ते सख़्त ताण में ॾाढा महिरबान उन्हनि खे कचहरियुनि गिलाउनि में न रुकू कंदा हूंदा सजदा कंदा हूंदा छाजे लाइ था कनि अल्लाह खे राज़ी करण लाइ ख़ुदा जे फज़ल ऐं रज़ामंदी खे तलब था कनि उन्हनि जे चेहरनि में नूरानियत आहे सजदनि जे असर जे करे निशान इन्हनि जो मिसाल तौरात में बि आहे इंजील में बि आहे अल्लाह फरमायो मिठे मोहम्मद जा ग़ुलाम पोख वांगुरु हल सुभान अल्लाह के वांगुरु
पोख ताईं में पोखींदा हो न पोइ हिकिड़े जरेब में तव्हां जरेब चवंदा हो न जरेब में एकड़ में तव्हां ॿिज छटे अचो कुझु ॾींहंनि खां पोइ 3 संक निकिरनि उनखे छा चवंदो पोख कान थी न हेॾो सारो एकड़ 3 संक बीठा हुजनि छा चवंदो पोख कान थी थोड़े के पोख न चइबो जे नबी जा सहाबी थोड़ा सुठा हुजनि हा अल्लाह उनके पोख सां तशबीह न ॾे हा अल्लाह चयो मुंहिंजा हबीब तुंहिंजा गुलाम हक़ ते तुंहिंजा गुलाम सहाबी दीवाना हक़ ते इश्क़ मुहम्मद जो मरकज़ हज़रत नबी करीम जो हिकिड़ो ॿियो सहाबी आहे हज़रत ज़ैद बिन तस्ल हज़रत अबू सुफियान अञा कलमो न पढ़ियो हो मुसलमान न थियो हो हज़रत ज़ैद के मदीने में ज़ंजीर हणी मथा तलवार रखे पियो चवे ओ ज़ैद भला हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधा अॼु तलवार तुंहिंजे मथां आई पर फर्ज़ करे वठ हिते तूं हुजी तूं न हुजी तुंहिंजे जॻह ते मदीने जो साईं हुजे तलवार तुंहिंजे मथां न तुंहिंजे हबीब जे मथां हुजे या ॻाल्हि तोखे वणंदी सहाबी पियो चवे इहा त वॾी ॻाल्हि तूं करीं पर मां ईअं थो चवां मुंहिंजो महबूब मदीने में हुजे सरकार के उते कंडो लगे मूं सहाबीअ खां त ओ कंडो लगण बि बर्दाश्त कोन थींदो आहे जैसी जारी रब शल जारी इश्क आवाज़ में साईं तुझे सॼो ॿुधायो सुभान अल्लाह पोयां खुदा चयो आहे क़ाबिल हो मूं ते लाइ जलसे वारो एड़ी सुभान अल्लाह जो जो इंशाअल्लाह इश्क जी तव्हांजे अंदरि चिणक जागे त बेड़ा पार जैसी जारी रब शल जारी इश्क आवाज़ में जॾहिं बीमारी मालिक मारी इश्क आवाज़ इश्क आवाज़ सां कामिल ईमान अता की दो ईमान अता की दो सुनी हदीस थी ये सिखारी इश्क आवाज़ में यारे बिलाल ते पत्थर रखे थे किलियों गिट्टी उनमें किलियों गिट्टी उनमें तॾहिं बे पल पल पियो पुकारी इश्क आवाज़ इतरी सुगाए चाक लगाए ऐ महबूब मिठा ऐ महबूब मिठा हरम में हाजिर थे हर वारी इश्क आवाज़ में नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक मिलादे मुस्तफा उलमाए अहले सुन्नत हजरत अब्दुल्ला बिन हुज़ाफा नबी से जो साहबी है सहमी अब्दुल्ला बिन हुज़ाफा सहमी उनके हिकिड़े ईसाई बादशाह गिरफ्तार कयो गिरफ्तार करे चएसि पियो अब्दुल्ला जे ईसाई न थींदे त तोखे इन पितल जे काबे में अंदर विझी साड़ी दुस असां पारो को हुजे रब पनाह ॾे अलाह जो पनाह हिन दुनिया जो जेकॾहिं कमज़ोर ईमान वारो चवे हां सिर बचाइण में सुन्नत आहे अरे सिर बचाइण सो फर्ज़ थो वञे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी गुलामी इताअत लाज़िम अजीज दोस्तों हजरत अब्दुल्ला बिन हुज़ाफा के पियो चवे ईसाई थी न त पितल जे काबे में विझंदो साईं भली पितल जे काबे में विझ मां ईसाई न थींदुसि मुसलमान मां हिकिड़ो कैदी वठी करे पितल जे काबे में विधई बाहि हेठां ॾिनई सॼो सड़ी वियो खल ज़ाहिर थी पई हजरत अब्दुल्ला के विझ तोखे बि ईअं कंदुसि कि मां ईसाई कोन थींदुसि मां नबी साईं जी नाम कोन छॾींदुसि सुभान अल्लाह मां आका जी गुलामी न छॾींदुसि सुभान अल्लाह
वठी वञण खे पितल जे काबे वठी आया जॾहिं वेझो वठी आया चाहे पियो हजरत अब्दुल्ला के हाणे मुड़ी वञ हजरत अब्दुल्ला जे अखियुनि में पाणी रोए पियो बादशाह ॾे वठी भॻा साईं अब्दुल्ला डिॼी वियो आहे रोई रहियो आहे हजरत अब्दुल्ला बिन हुज़ाफा खे सदो करे अब्दुल्ला डिॼी वियो ही छा जे तो साईं डिॼियो कोन आहियां बाक़ी हिकिड़ी मूंखे हसरत रहिजी वई आहे कहिड़ी हसरत आहे जे तो हीअ त हिकिड़ी जान मिली आहे पर मुंहिंजे मथे में जेतिरा वार एतिरियूं जानियूं मिलन एतिरियूं जानियूं मोहम्मद जे नाले तां कुर्बान करे छॾियां सुभान अल्लाह इश्क मिठी मोहब्बत सुभान अल्लाह मैं वल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन बियदिही ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन आओ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजो साह तव्हां में केरु तेसी ताईं मोमिन कोन थींदो जेसी ताईं मूंसां मोहब्बत न रखे पीउ खां वधीक औलाद खां वधीक सभिनी माण्हुनि खां वधीक कुरान करीम जी आयत ॿुधजो कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख़वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता यातियल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन सुभान अल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह पीरन खां वधीक पुटन खां ज़ालुनि खां मिटन खां माइटन खां कबीलन खां मालन खां मिल्कतुन खां तिजारतुन खां रहाइश गाहुनि खां बंगलनि खां वधीक मोहब्बत रखो खुदा सां रखो वधीक मोहब्बत रखो मदीने जे शहंशाह सां रखो वधीक मोहब्बत रखो जिहाद सां रखो अल्लाह तो चए जेको ईअं न कंदो अल्लाह जे अज़ाब जो इंतज़ार करे अल्लाह फासिकनि खे हिदायत कोन ॾींदो आहे अल्लाह आशिकनि खे हिदायत ॾींदो आहे दीवाननि खे हिदायत ॾींदो आहे सोने नबी करीम जी जॾहिं आमद पई थिए सुभान अल्लाह अम्मा आमना पई चवे त मूं खची जे कत वांगुरु ॾिठियूं मायूं ॾिठियूं सुभान अल्लाह हिकिड़ी पई चए मां बीबी आसिया फ़िरौन जी माई ॿी पई चवे मां बीबी मरियम छाजे लाइ आयूं चल भाई साईं जो दीदार करण आयूं सुभान अल्लाह हाय जलवार सुणायूं सुभान अल्लाह हाणे मां खां तो पुछां सीरत जे सभिनी मोतबर किताब लिखियो हज़ार साल बीबी आसिया के गुज़री विया समी साल बीबी मरियम के गुज़री विया ओए पंहिंजे मज़ार मां ॿाहिरि निकिरी आहिनि जे मायर के बीबी साहिबनि खे या ताक़त ऐं पावर आहे तुंहिंजे मुंहिंजे नबी खे ताक़त आहे पावर आहे सरकार जे चाहे हिकिड़े पलक जे अंदरि अल्लाह जे इज़्न सां अली मुतसमी अचे त मदीने जो साईं अची सघे थो सुभान अल्लाह हिकिड़े बुज़ुर्ग चयो मां काबे जो तवाफ़ पियो कयां सुभान अल्लाह तवाफ़ कंदे कंदे मुंहिंजी नज़र हिकिड़े शख़्स ते पई पहिरियों चक्कर ॾिनई अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह ॿियो चक्कर ॾिनई अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह टियों चक्कर अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चौथों चक्कर पंजूं छहों सतों सत चक्कर ॾेई बसि मां हथ नहीं विधो मांस मां चयो भला मूंखे ॿुधा तवाफ़ जो बि ॿुधो रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाब अन्नार वअदखिलना الجन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन लियुदवर लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक या दुआ है छा हुआ तोखे पहले चक्कर में भी दुरूद
ये चक्कर में वो दुरूद, रे चक्कर में वो दुरूद, 70 चक्कर में सलात क्यों पड़ी? ये तो सही ना गाल के चली गई जिन्हें मुखे बुरा छा माजरा है जिसे माँ आई मुझे बाबू मदीने शरीफ ले प्याचो हजती प्याचो रस्ते में दे बाबू दुनिया ना लाडानो करी वियो बाबू जो मरी वियो बाबे जी शक्ल मट जी वई कारी जी वई परेशान थी विस एकड़ो पी हलियो वियो बी शक्ल मट जी वई रोई सुतो आया हारिया ते कड़ी सुनी सूरतदारो जान वो जे सामू बीठो बाबे वजा ओ सुनी सूरत वाला जान अवा केर आयो फरमाया मां तुझो नबी मिठो मोहम्मद करीम आया किबला की मेहरबानी फरमाई सरकार मुझे हथ सके मुझे बाबे जे चेहरे ते है हुआ कारो चेहरो रोशन बन जीवियो बाबे पूछा मुझे महबूब बाबा ते की मेहरबानी के चेहरो कारो छो जो हो साईं फरमाया तुझो बाबो व्याज खाई तू हो व्याज खाण जे करे उन जो चेहरो कारो बन जीवियो कारो चेहरो जो इन जे करे छू पर हिकड़ी आदत सुठी है केड़ी सुमण जे टेम ते मुंह ते सलात पढ़दो सुभान अल्लाह है हेल मुझे न विसारियो सभई बेवफा पिया मगर हिक मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे मौलवी साहब कावड़ जी बने निकल मदरसे बड़ी रो साहब कावड़ उदा करे ने चले बड़ी मानो तो मुंह में किकली दरबार है सवई बेवफा ब्या मगर एक मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार असा तुझे खातिर रुनो खार में थे सो घोट के रो गुरबदार आहे कयो याद आका असा के अजण सा पेशानी प्यारी समीते रखण सा समीते रखण सा छात्र नबी करीम है सभई बख्श मुझे उम्मत जो खताऊं आला मुझी उम्मत गुनाहगार आहे फरमाया तुझे पी मुखे कोन सर मां की विसारियास हाणे मुझी आदत आ उथंदे वेंदे घुमंदे तवाफ में भूंदो है ना सलात पढ़ंदो तोखे मां फकीर अर्ज तो कया मोहम्मदी ता भला हो सुठा हो मां तवा के अर्ज कया सुमन जे टेम ते हाणे मोबाइल लगियूं मानू कनन में गाना विची पो सुमन आई फिल्म ॾिसी नहीं अगे असा जा वडला हुआ मदीने मुकम्मा सुभान अल्लाह सलात शरीफ जो विर्त हुंदो पो 313 भेरा पढ़न 100 भेरा पढ़न एकरे दरवेश जो त ओ रात जो सलात शरीफ पढ़ी सुबह आखिरी गाल बुधो बस सुमन जे टेम ते नबी से सलात पढ़ी सुभान अल्लाह एकड़ी रात ख्वाब ॾिठी हसीन चेहरो सुभान अल्लाह ओ बेटे एने वेजो है नीचे हेरे याद हलिया मां तुझे चप्पन की चुमा जन चप्पन सा तू सलात तो पढ़ी सुभान अल्लाह पूछे जो से नहीं केर फरमाया कहते सलात शरीफ पढ़ी सुमन हुई तेजी मां मरी ने साईं ते पढ़ी सुमन सुभान अल्लाह बार फरमाया वे छोटी मां तुझो हबीब आया तुझे चप्पल की चुनी दे होई जैसे मुझे चप्पल लायक न थे हेर चप्पल मां कार कदे गंद कदे गलत सी मिट्टी होती तो हबीब तुझा चप्पल पाक तो सुनो अर्शन की लतान वारो नबी मां की तुझे वेजो अचा फरमान वेजो त ख्वाब में बिल से सरकार चिकिस हिन वरी लगे पेचे से चप्पल जे पदरा गल जो नहीं सरकार गलती चुनी ली जे तो खुदा जो कसम अखिन की जो खोलिया मुझे गलन मां मुश्क खां वध सुरहान पई अचे अथर नी हतई वुजू कयम अतर है अतरन जी खुशबू खत्म थी वने सरकारी तो आलम जी
चेहरे मुबारक जी वात मुबारक जी खुशबू खत्म न थे सलाह शरीफ जी एडी बरकत मुश्किलातूं मुसीबतूं बरकत ना है रिस्क में सलाह शरीफ पढ़ो मदीने वाले साईं दे सलात पढ़ो इंशाअल्लाह मेहरबानी ताल अली नात सीधी मिलाद में वफीना रसूलुल्लाह यतलू किताबहु इज़न शक मारूफ मिन अल फज्र सातियु अरान अल हुदा बातल अमा फकुलूबना बिही मुकनातुन जे थक जी बात करो माशाअल्लाह अज वाहिद जमात आज हथ रखियो तो बना तवज्जो सा ॿुधो पिया बिही मुकनातुन अन्नमा काल वाक़िउ मां हिकड़ी हंद विस मां जो बाबा जे थक जी पिया तो माल कबई खया मां जो वाह सही बात तू ही थक जी पियो छ ती नसी भूल जी पियो सो कदे कदे तकर में हाने वरी लफ्ज मोलन के मटाणो पड़ो सावी पे जैसी गुमराह में हंस एक नबी ने आदमी का बोलबाला कर दिया खाक के जर्रों को हमको से सुरैया कर दिया अरे खुद थे जो राह पर औरों के हाथी बन गए क्या नजर थी जिसने मुर्दों मसीह कर दिया सुभान अल्लाह मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह अलैह खुदा जो कामिल वली मखदूम गुलाम हैदर साईं ते किताब लिखियो मखदूम गुलाम हैदर सिद्दीकी देवबंद में पढ़ियो उन किताब लिखियो तो एकड़े दफे मखदूम साहब जी आदत हुई सोने सरवर नूर जी काब नमाज है बिना जमायत जी न पढ़ंदो हो जमायत खड़ी होंदी साईं के मज़ो ईंदो हिकड़े दफे सफर में साईं वियो त हिकड़ो खलीफो बस गॾु साईं जो खलीफा अकेलो आई तू यार जी खणा अचनि त मज़ो थी वञे ॾिसी आ कोई माण्हू आहिनि त उन्हनि खे सॾु कर त नमाज़ पढ़ो खलीफो वठी भॻो हेॾे होॾे थी केरु कोन्हे जी ॾिसी आ जी सॼो इलाइक़ो मूं ॾिठो आहे काश करे बाक़ी हिकड़ी जगह ते कब्रिस्तान आहे मखदूम गुलाम हैदर लिखियो हजरत मखदूम सरवर नूह अचस वने न कब्रिस्तान वारन खे जो त मखदूम सरवर नूह सॾी रख सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मखदूम गुलाम हैदर पे लिखे सही मखदूम तालिबुल मौला जो चाचू हो ओ पे लिखे तब इनके सर कर मुकाम वारन खे मखदूम सरवर नूह सॾी रख अगे मुरीद यकीन वारा एतमाद वारा तकड़ो आयो कब्रिस्तान वारो तहां के मखदूम सरवर नूह सॾे पियो मखदूम साहब लिखियो त कब्रिस्तान वारा पंहिंजे कब्रनि मां निकिरी आया सुभान अल्लाह कफन ढकिया पिया साईं फरमाया तहां खे तकलीफ़ ॾिनी सी त जमायत खड़ी हुजे त मसो थी वञे अचो त जमायत सां पढ़ियो वरी विया ऐं हदीस मां ॿिया शइ साबित नबी करीम फरमाया त ख़ुदा थो चवे ला यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफ़िल हत्ता अहबब्तुहु फ़इज़ा अहबब्तुहु कुन्तु असमअहु अल्लज़ी यस्मअु बिही व बसरहु अल्लज़ी यबसुरु बिही व यदहु अल्लती यबतशु बिहा व रिजलहु अल्लती यमशी बिहा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं बंदो ख़ुदा जी इबादत कंदो एतिरी इबादत कंदो आहे ख़ुदा जो महबूब थी वेंदो आहे ॿुधो पोइ ख़ुदा हुन जा कन थींदो आहे जैसा ॿुधंदो हथ थींदो जैसा पकड़ींदो पैर थींदो जैसा हलंदो अल्लाह नऊज़ बिल्लाह पैर थियण खां पाक अल्लाह हथ थियण खां पाक उलमा लिखियो त उन वलीअनि जे हथनि में अहिड़ियूं ताक़तूं पैदा थींदियूं जो सरवर नूह वेठो त हाला में हूंदो सॾु करण मुरीद जो कमु रोज़े वारो वेठो त दरगाह शरीफ ते सॾु करण मुरीद जो कमु उन्हनि जी मदद लाइ पहुचण अल्लाह जे कामिल वलीअनि जो कमु आहे सुभान अल्लाह इहा हदीस सही आहे न त हाणे रवाज थी वियो अथव हिकिड़ो कहिड़ो असीं का बि हदीस पढ़ंदासीं न चवंदा ज़ईफ़ मां जो ही हदीस सही आहे अल्बानी नासिरुद्दीन अल्बानी जेके वॾो ही मुहक़िक़ सम्झंदा उन बि लिखियो आहे हदीस जे हेठो हाज़ा हदीसुन सहीहुन ही हदीस सही आहे वलीअनि खे या ताक़त परे बिरसमाहन बेजो बिरसमाहन परे बेजो ऐं इन हदीस में इन लफ़्ज़ न आहिनि हिकिड़ी ॿी रिवायत उन में आहे
वलिसानहुल्लज़ी यतकल्लमु बिही खुदा जो जिमारन जी जुबान थी तो आया जैसा वली ॻाल्हाए तो जीअं वली चवंदो तीअं थी तो जे मखदूम सरवर नु चयो वञ हिननि खे सॾ कर त खुदा जे कामिल वलीअ जे सॾ ते मौला उथी आया मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैहि तरह बयान कयो फरमाए तू अल्लाह पवद करचे अज़ हल्कू में अब्दुल्ला पवद वली जो गुफ्तो थी अल्लाह जो ज़ुबान वली जे मन के हकीकत में ज़ाहिर में वली जे लड़ी माउंड हुआ मखदूम साहब सर कयो तो कब्रुन वारा निकली आया मुके खबर न हुई न मां मन के खणी चा साईं जी मुझे माल साहब ठाया पर मुके थल जो हिस्सो पेरियो याद आ एयो तहां के पढ़ाए बुधाए छॾिया हाला वारा हज़रत साईं तो ते रहमत जा वसकारा सुभान अल्लाह वली के समझ के मिलता ए वली जे रसूल नबी साईं के मनी ए ॿियनि नबीअनि जो मुनकर त मुस्लमान न आहे इहो ॿुधो ए वलीअ खे मञी पंहिंजे मुर्शिद खे मञी ॿिए जी विलायत जो इनकार न कंदो हर वली सिकारिया खुद मखदूम साहब जूं ॻाल्हियूं पीर से रोज़े बारे में बयान कयूं पंहिंजे मलफूज़ात मक्तूबात में पढ़ो अल्लाह ताला जी हबीब जा दीवानो ही लफ़्ज़ मूंसां वरी पढ़ाए जो त बस तो साईं दुआ घुरे हाला वारा हज़रत साईं तो ते रहमत जा वसकारा हाला वारा हज़रत साईं तो ते रहमत जा हाला वारा हज़रत साईं तो ते रहमत जा वसकारा हाला वारा हज़रत साईं तो ते रहमत जा वसकारा कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिक फलयफ़रहू हुव खैरुम मिम्मा यजमऊन वजा हबीब और बजे उम्मत के फरमायो अल्लाह जी फज़ल रहमत भली खुश कर यो वधीक बेहतर उन खां जो गद्सा कर वरी बे मकामत अल्लाह ताला मिठे मोहम्मद जे मिलन के पंजो फज़ल एहसान चयो फरमाए कुल क़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन सुभान अल्लाह या सुभान अल्लाह कुरान दे जाए का बड़ी सुभान अल्लाह जो बड़ी सुभान अल्लाह कुरान दे सुभान अल्लाह जो तो खतीब पाए कुरान पढ़ता ना शेरन ते घणी दा सुभान अल्लाह जो तो मजबूरन पढ़ना था पूरा उन्हें एक पीर साहब बैठो तो कुरान पढ़े तो केर चुरियो ही नहीं शेर पढ़ियो तो 800-900 का जिया मां पीर साहब जो मुझे मौली मजबूर पढ़ता था सो अल्लाह ताला खैर फरमाए तो शेर मसाजी दिल की राहत जनता सुकून जनता अल्लाह तबारक व तआला असा के मिलाद शरीफ में शिरकत नसीब कई जन जन मेहरबान दर्शन हे खर्च कयो खैरात कई अल्लाह और के बिनी जहान जो बरकतों ले इन फकीर जी हाजिरी कबूल फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू अदा एक दफ़ो अल्लाह शरीफ पढ़ो कुल पढ़ो तो साईं दुआ करो